अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीकाजी वलीकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कनि था सीने तजियाकार अमीर अली साहब बगबरी साहब। थैंक यू यासिर। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे एकता ॾियारो मुबारक हुजे। अली साहब तव्हांखे मुबारक हुजे। खैर मुबारक, तव्हांखे मुबारक हुजे। 16 साल पूरा थी विया, 16 चैप्टर सेलिब्रेट थी वियो ऐं जेतिरो साल गुज़रनि था ओतिरो हिकिड़ी फुटिंग मज़बूत थींदी थी वञे ऐं ओतिरो ई हिकिड़ो चइजे त जोश बि थोरो ज़्यादा नज़र अचे थो। जीअं तव्हां चयो त 16 साल ही 16th दफ़े मल्हाए पियो वञे। हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको अॼु खां 16 साल अॻु ॼाओ हूंदो ॿार, न्याणी या छोकिरो या छोकिरी अॼु 16 सालनि जा हूंदा, जेको हुन खां या 20 साल अॻु ॿार पैदा थियो हूंदो अॼु 20 सालनि जो हूंदो। त हिन जनरेशन जी त DNA में इहो ॾींहुं आहे। उन्हनि जे हाणे पूरी रगनि में, नसनि में, रत में, पूरी थॉट प्रोसेस में इहो ॾींहुं आहे। सो जेका ॻाल्हि 16 साल अॻु जॾहिं शुरू कई हुई तॾहिं मूं चई हुई त भई ही ॾींहुं हाणे माण्हुनि जो आहे। हिन ॾींहं ते हाणे मुंहिंजो या कंहिंजो बि कॉपीराइट न आहे, ही माण्हुनि जो आहे। ऐं इन करे इहो 16 साल पहिरें ई दफ़े साल खां पोइ इहो बि गुज़ारिश कई हुअमि त बाबा हाणे हर पहिरें आचर ते डिसंबर जे मल्हाइबो, त जीअं इहो को फेर ई न थिए, केरु इंतज़ार ई न करे त को अली काज़ी ॾींहुं तारीख़ जो ऐलान कंदो, को फलाणो कंदो, को कमेटी कंदी। बसि हिकिड़ो पहिरियों आचर हूंदो, हुन ते माण्हू मल्हाईंदा। छाकाणि त मालिक हाणे धणी जेके आहिनि काज जा सिंध जा माण्हू आहिनि। सो माण्हू हाणे जनरेशन टू जनरेशन हाणे ॾिसो तक़रीबन 1.5 ॾहाको गुज़री वियो आहिनि ॻाल्हि खे, त इहो हाणे माण्हुनि जी मालिकी खणी वठी छॾी आहे। ऐं जंहिं शइ जी धणी ऐं मालिक करोड़े माण्हू थी वञनि उहा शइ किथे गुम कीअं थी वेंदी। इहो माण्हुनि जो ख़्यालु हो पहिरें साल ॿिए साल त साईं हिन खे आस्ते आस्ते माण्हुनि में इहो जज़्बो, इहो हिन चाह या हिन अटैचमेंट हिन ॾींहं सां, हिन कॉज़ सां ख़तमु थी वेंदी। उहो कीअं थींदी जॾहिं करोड़े माण्हू हिकिड़ी शइ खे धणी थियो वेठा आहिनि। अॼु तव्हां सॼो ॾिठो हूंदो त सिर्फ़ु सिंध में न, बल्कि सिर्फ़ु पाकिस्तान में न, बल्कि सॼी दुनिया में, दुनिया जे कोई शायदि मुल्क ऐं शहर हूंदो जिथे न थियो, पोइ किथे 10 माण्हू गॾु थिया हूंदा, किथे 100 माण्हू गॾु थिया हूंदा ज़ाहिर, लेकिन माण्हुनि हुनखे पार्टिसिपेट कयो आहे। ऐं हमेशह हर साल चवंदा आहियां त ही जेके माण्हू पाण रोडनि ते ॾिसूं था, मिसाल अॼु बि कराची में जेको ॾिसूं पिया या हैदराबाद में या शहरनि में, इहो त असांखे या टीवी ते नज़र अचे थो, इहो त अखियुनि सां नज़र अचे, सभिनी खे नज़र अचे थो। पर जेके घरनि में हिन जी फेस्टिविटी हुजे थी, माण्हू पंहिंजी गिरजाणियूं रखनि था, पंहिंजी महफ़िलूं रखनि था, पंहिंजे घर दोस्तनि में, मिटनि माइटनि में माण्हू अचनि वञनि था, त उहा ही जेको पाण खे रोडनि ते नज़र अचे थो, हिन खां टीण जी वॾी शइ थी रही हूंदी आहे। सो छाकाणि त हाणे ही हिकिड़े माण्हू जो काज न आहे, हिसनि जे माण्हुनि जो काज आहे। हिन में ज़ाहिर तारीख़ आहे, हिन खे ॾफेर विझण जी बि कोशिशि थी, हिन खे बिगाड़ण जी कोशिशि थी, पर जंहिं शइ जो काज करोड़े माण्हू हुजनि उनखे जेसिताईं कुदरत न चाहे तेसिताईं त कोन थी ख़तमु थिए। अच्छा, हिकु वॾो हिन में ॻाल्हि आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त इहो विसरंदो कोन मज़ारी ॻाल्हि आहे। अक्सर जेके माण्हू ज़ाहिर जेके डेज़ हुजनि था या जेसिताईं का उन में को ॻाल्हि खे माण्हू खे कॉज़ अगरि सम्झ में अची वियो माण्हू खे, त पोइ उहो कॾहिं न विसरंदो आहे। अगरि जे हिनखे हालांकि मिक्स करण जी कोशिशि कई वई, घणा नाला, घणा सभु कुझु, घणो सभु कुझु करण जी कोशिशि कई वई, बट द पर्पस बिहाइंड द डे स्टूड। Yes, of course. The very spirit behind the यानी जेका हिन जी पोयां स्पिरिट हुई, जज़्बो हो, उहो माण्हुनि हुनखे क़बूले वरितो आहे। ॾिसे अॼु ॻाल्हि पई थी किथे, त आउं हमेशह हिकिड़ी गुज़ारिश कंदो आहियां त ॾिसो ही जेको पंहिंजो कल्चर आहे, टोपी आहे, अजरक आहे, ही सभु शयूं आहिनि, ऐं तव्हां सभु वी आर वेरी प्राउड ऑफ इट, असां हिनखे फ़ख्रु था कयूं, ॿुधाई न असांखे वणे थी ॻाल्हि। मुंहिंजो दड़ो आहे, ठीकु आहे, असांजो क़ौमी विरसो आहे, असीं चऊं था असीं मुंहिंजे दड़ो जी तहज़ीब जा आहियूं। असां वटि सूफ़ी बुज़ुर्ग रहिया आहिनि, असांखे हुननि ते शाइरी ते, हुननि जी विज़डम ते फ़ख्रु आहे। बट ॻाल्हि इहा आहे त अॼु ऐं हिनखे इन करे मां हिनखे सकाफ़त सां सिर्फ़ु नथो रोके छॾियां हिन ॾींहं खे, या हिन ॾींहं खे सदाईं ऐं एकता जो ॾींहुं चाहियां थो, यानी यूनिटी जो ॾींहुं चाहियां थो। ऐं हिनखे इहो चवां थो त हीउ सिंध वासियुनि जो काज आहे, सिर्फ़ु सिंधियुनि जो न आहे। जेको सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि सिर्फ़ु हुननि जो न आहे,
जेको बि सिंध खे पंहिंजी सां जुड़ियल आहे, मिसाल गवर्नर टसोरी कल्चर, त आई एप्रिशिएट दैट कि गवर्नर टसोरी, कामरान टसोरी चयो त सिंध धरती मां आहे, त आउं केरु थींदो आहियां हुनखे चवां त न ही ईअं तव्हांजो न, ही उन्हनि जो बि ओतिरो ई आहे कामरान टसोरी जी जेतिरो मुंहिंजो आहे, या XYZ। यस एग्जैक्टली। त बेसिकली जॾहिं तव्हां हुनखे महदूद के ॾिसो, ही जेको पंहिंजो अटायर आहे, टोपी आहे, अजरक आहे, ही सभु शयूं आहिनि, ही पंहिंजी आइडेंटिटी खे, शनाख्त खे हाईलाइट करे थी, उजागर करे थी। यस पर मिसाल हिते टोपी ही न पाए वेठा हुजो, सिंधी या न हुजो। तव्हां टोपी न पाए वेठा हुजो त छा सिंधी न आहियो छा? एग्जैक्टली। या ठीकु आहे। त ॻाल्हि इहा आहे त ही असांजी हाईलाइटर्स आहिनि, असां हिन ॻाल्हि खे, असांजी शनाख्त खे उजागर ज़रूरु करे थो, बट ही हिन खां वधीक जी सोच 16 साल तॾहिं आउं बार बार चवां थो त हिनखे छो एकता जो ॾींहुं चवां थो, त हिन में यूनिटी आहे, यूनिटी ऑफ सिंध, यूनिटी ऑफ पीपल लिविंग इन सिंध। यानी सिर्फ़ एकता सूबे जी, धरती जी बि, ऐं हिते रहंदड़ उहे समूरा माण्हू जेके हिन धरती खे मास सम्झनि था या हिन धरती सां जुड़ियल आहिनि, हुननि जी एकता। या कॉलर साहिब मंसूर अब्बासी शिलाकोट मां। जी अब्बासी साहब छा करणु चाहींदा? सलाम तव्हांखे, जिन खे ख़ासि तौर ते अॼु मुबारकनि जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। तमामु सुहिणा लॻो पिया भाई असद साईं के साहब। मूंखे 16 साल पहिरियां खां उहो काज़ बि यादि आहे, जंहिंजे करे छो मसलो शायदि उहो एंकर ॾिसंदो हुजे काज़ स्क्रीन ते बि, ऐं जेकॾहिं अचु इंटीरियर सिंध में या रूरल में किथे बि, त ॾिसी उहो ॿुधाए त हाणे छा आहे, सिंधी टोपी छा आहे, त छा आहे, जेके सदर असांजो पाए वियो अमेरिका में, त छा थी पियो पोइ। ऐं सिंध जे वधीक सलाम आहे, रमज़ान शरीफ़ जी बि त थींदी आहे, ज़ुलज में बि त थींदी आहे, पर यकीन कयो अॼु जेका आई त मूं ॾिसी आहे, ॾाढी ख़ुशी बि थी, ऐं सलाम आहे सिंधी क़ौम खे। ऐं किथे बि कोई सिंगल केस बि रिपोर्ट न थियो आहे, कोई जहिड़े जो को फरे पुछड़ी हो, सभई मोहबतूं रहनि पिया, मोहबत हलनि पिया। सलाम साईं खे यारी में। ठीकु अब्बासी साहब, बेबी कॉलर हाजी कासिम जाकड़ो जंपी मां। जी जाकड़ो साहब छा करणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे हाजी कासिम जाकरो तो इसका जंपी का अली कारी साहब के इंतहा प्यार ता मोहब्बत ऐं अदब ऐं इकराम सां साईं जिन खे इहो जेको सो माना सिंधी सकाफ़त जो जेको नींहुं आहे, जंहिंजो बानी आहे अली कारी साहब, ऐं हुन टाइम ते कंहिं क़िस्म जो को अहिड़ो कोन हो, एतिरो असां माण्हुनि में एतिरो माना हो जो असां हिकिड़ो माना प्लेटफॉर्म तयारु कयूं जंहिं ते असां गॾु थियूं, ऐं अली कारी साहब जेके महिनतूं कयूं, ख़्वाहिशूं कयूं, कोशिशूं कयूं, उन ते असां सिंधी माण्हू जेतिरो बि उनजो शुक्रिया अदा कयूं घटि रहे। ऐं हिन वक़्त ते त को काफ़ी हाणे सभु कुझु जेको आहे सो मार्केट में कंहिंखां लिखियलु छिपियलु कोन्हे, पर हुन टाइम ते आउं सम्झां थो त माना एतिरो असां में को शौर कोन हो, को एतिरो सेंसिप कोन हो, जो असां हिन प्लेटफॉर्म ते अची अहिड़े क़िस्म जो आवाज़ उथियारियूं। न त तव्हां साईं खे ठीकु साईं, बेबी कॉलर वठी गुज़ार सिंह जतियाल कराची मां। जी जतियाल साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। कारी साहब के लख लख मुबारक तव्हांखे। माशाअल्लाह कारी साहब जूं काविशूं जेको सॼी सिंध जेको आहे सो अजरक सां रंगल आहे। अच्छा, ॿियो मां इहो चवंदुसि त जीअं मां थोरो सोशल मीडिया में ॾिठो साईं नसीर मेमणी जो न, उन लिखियो त कोई तंज़ीम अथनि त जेके अजरक बचनि था या एक्स्ट्रा ईअं ज़ाया करण जे बजाय या हेॾा होॾा उहो ॾियो, त उन्हनि जी तंज़ीम शायदि किताबनि जा बैग ठाहे ग़रीब ॿारनि खे ॾींदा। मक़सदु त जीअं हर साल हाणे इहो भलो आहे त को न को मुल हुन सां मतिलबु त लागू थिए थो त भई ही कल्चर डे हिन जे लाइ आहे, माना धारिया न खपनि या मतिलबु ॿियो औरतुनि जे लाइ। त अहिड़े नमूने सां ॿारनि जी तालीम या अहिड़ी फंडिंग जो ऐलान हुजणु खपे जंहिंसां एजुकेशन वग़ैरह में मतिलबु त मदद मिली सघे। थैंक यू। ठीकु साईं। जी साईं, महिरबानी। पहिरीं फ़ोन कयो अब्बासी साहब, पोइ जाकड़ो साहब, कासिम जाखरो साहब, ऐं हाणे जथियाल साहब, सभिनी खे मुबारक तव्हां सभिनी खे। बिल्कुलु खोड़ शयूं साईं चयो त अहिड़ो को फंड या कोई शइ ठाहिजे जंहिं माण्हुनि जी तालीम ऐं सभु शयूं। ॾिसो न, हिन ॾींहुं मां इहो ई मक़सदु मां सदाईं गुज़ारिश कंदो आहियां त हिन में हिकिड़ी सोच पैदा थिए थी त
अगरि असीं गॾु थी सघूं था त अचो गॾिजी ॿियो छा छा करे सघूं था। ऐं सुठी ॻाल्हि आहे, डिस्कशन्स थियणु खपनि ऐं ज़रूरु कुझु अमल बि थियणु खपे ऐं हुन मां को ज़रूरु को हिन खे फॉर्मलाइज़ करणु खपे त को तालीम लाइ ॿियनि शयुनि लाइ। ॾिसो न, इहा ॻाल्हि तव्हां गुज़ारिश कयां थो त माण्हुनि वटि एतिरो पोटेंशियल आहे सिंध जे अंदरि। मूं अॼु पढ़ियो पिए त नीदरलैंड जेके पाण हॉलैंड बि चऊं, हाणे छा 1 करोड़ समथिंग जो मुल्क आहे, 1.5 करोड़ समथिंग जो मुल्क आहे ऐं उहो $140 बिलियन जी एग्रीकल्चर प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करे था। आई थिंक सेकेंड बिगेस्ट एक्सपोर्ट एग्रीकल्चर ज़रात जे हवाले सां। असां वटि ज़रात जा मामलात, यानी तव्हांजी मईशत आहे ऐं असांजो हेतिरो वॾो ज़रई लैंड आहे, सभु कुझु आहे, दरिया असां वटि आहे, यानी त खोड़ ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। त आख़िर असां वटि ही सभु शयूं सोचूं छो नथियूं अचनि? असां वटि तालीम छो नथी वाकई में सुधारे सघिजे ऐं हिन लाइ छा छा ॿियो करणु खपे? बट क्वेश्चन आहे त जेसि ताईं सरकारी रंडकूं, हलो सरकार जी मावनत न बि हुजे, पर सरकारी मामलनि जी रंडकूं मौजूदु न ख़तमु नथियूं थियनि, तेसि ताईं सिर्फ़ु माण्हू छा करे यानी को एक तंज़ीम ठही बि वञे। ॾिसो, हिकिड़ो त फंड जनरेट करणु, पब्लिक मनी जनरेट करणु, पोइ हुनजो इस्तेमालु करणु, हाणे हुन लाइ ज़ाहिर हुन में सरकारी रंडकूं मौजूदु आहिनि, मतिलबु हिकिड़ी फॉर्मेलिटीज़ मौजूदु, चलो रंडक जो लफ़्ज़ नथा विझूं त, लेकिन पहिरियों थियणु खपे, हिन में त को इनकार न आहे। सही कॉलर सां अब्दुल अलीम शेख लाड़काना जी। शेख साहब छा चवणु चाहींदा? जी जी साईं, अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे मुबारक हुजनि साईं। जी सर, अॼु सिंधियुनि जी ॾियारो आहे, इन करे तव्हांखे मुबारक हुजे। जी सर, ॿियो चऊं पिया त हे 27वीं तरमीम छा चकर आहे सर? 28 ठीकु आहे, तरमीम लाइ पुछनि 28वीं तरमीम जो छा चकमि, 27वीं 28वीं तरमीम। तव्हांखे मुबारक हुजे शेख साहब। अच्छा सर, हाणे हूअं त पॉलिटिकली थोरो अगरि जे न बि ॻाल्हाइजे या बहितर आहे त अवॉइड कजे, पर ज़ाहिर आहे सिंध जो हिकिड़ो अॼु जेको ॾिठोसि ऑब्वियसली रिप्रेज़ेंट्स द, मतिलबु हुनखे सिंध जी ज़ाहिर आहे हिकिड़ी एकता जी हिकिड़ी नुमाइंदगी आहे। ऑब्वियसली पोइ जॾहिं इहा 28वीं तरमीम साईं बि ॻाल्हि कई त पोइ इहे ईंदी न ॻाल्हियूं, त पोइ अटैक्स ईंदा, पोइ हुन ते ज़ाहिर आहे। इहा सर ॻाल्हि इहा आहे त हिकु कुझु शयुनि खे मतिलबु मूं घटि में घटि पंहिंजे ताईं, पंहिंजे इतार इहो कोशिशि कई त इन 16 सालनि में ऐं हिन कॉन्सेप्ट खे जेको आहे हिन एकता जो, हिन खे कंहिं सियासी या कंहिं अहिड़े स्लोगन खां परे रखिजे, हिन खे पुलूट न कजे कंहिं बि शइ सां, कंहिं शइ सां बि ॻंढिजे न, छाकाणि ही निज पिज मोहबत जो ॾींहुं आहे, मोहबत करण जो ॾींहुं आहे ऐं मोहबतूं विरहाइण जो ॾींहुं आहे। लेकिन ज़ाहिर आहे जॾहिं हिन एतिरे करोड़े माण्हू हिकिड़ी एक्टिविटी कनि था, मूं वटि यासिर काज़ी साहिब तव्हांजा हमनाम आहिनि, यासिर काज़ी साहिबु, उनखे मूं चयो पिए, मूं चयो त ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा जॾहिं करोड़े माण्हुनि जेको हिकिड़ी शइ एक्टिविटी थींदी आहे त हुनजा कुझु हिकिड़ा टेंजिबल फॉर्म में पाण खे को रिज़ल्ट नज़र ईंदा आहिनि। मिसाल टोपी, अजरक, हिननि सभिनी प्रोडक्ट्स जा जेके आहिनि उहे प्रोडक्शन वधी वई आहे, माण्हुनि खे 4 रोज़गार लॻी वियो आहे, सभु शयूं थियूं आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो ई आहे फ़नकारनि खे ही सभु कुझु थिए थो, लेकिन हिकिड़ा जेके हुनजा इहे पासा हूंदा आहिनि जेके पाण खे सिधी रीति कॾहिं कॾहिं महसूसु न थींदा आहिनि। मूं मिसाल उहो ई ॾिनो पिए त जॾहिं ही केनाल्स वारो इशू आयो त पाण उन बि डिस्कस कंदा हुआसीं त यार हिन मां जेको 70-75 सैकड़ो घटि में घटि जेको पाण खे मुख़्तलिफ़ रैलीज़ में एहतजाज नज़र आया, माण्हू पंहिंजे मुंहुं निकिरनि पिया, उहो ऑर्गेनिक हुआ, पार्टी लेस आहे, उहो कंहिं बि तंज़ीम या कंहिं हुन खां ॿाहिरि हुआ, माण्हू ख़ुदिरो निकिरी आया। त इहो जीअं बिल्कुलु अॼु थींदो आहे, हिन ॾिहाड़े ते, एकता ॾिहाड़े ते थींदो आहे, थींदो अचे पियो 16 सालनि खां, त माण्हू ही जेके थियनि पियूं, हाणे अॼु तव्हां हीअं इशारा फ़ैसल खां अचो पिया त उते केरु माण्हुनि खे को तंज़ीम थोरी, तंज़ीम वारा बि ईंदा आहिनि, नफ़्स तंज़ीम वारा न ईंदा आहिनि, लेकिन सॼे सिंध में ही जेके मुलाक़ात थींदा आहिनि, ही मच कचेरियूं थींदियूं आहिनि, ही स्कूल में टैबलोस थींदा आहिनि, ही सभु कुझु थींदो आहे, ही माण्हू ख़ुदिरो करे रहिया हूंदा आहिनि, छाकाणि त हू के माण्हू या कंहिं तंज़ीम सां खां बेनियाज़ थी हू हिन स्पिरिट
कॉज़ सां, जेको कॉज़ या स्पिरिट आहे हुन सां जुड़नि था। त इहा ख़ुदि हिकिड़ी 16 सालनि जी प्रैक्टिस हुई माण्हुनि खे, जेका पाण हुनजी फॉर्म में नज़र आई, जेको पाण ॾिठो केनाल्स जे। सो ऑफकोर्स जॾहिं माण्हुनि में हिकिड़ी जागृता अचे थी, इहो आउं मञण लाइ तयारु न आहियां। ई शुरू में माण्हू चवंदा साईं छा आहे, बसि रुॻो झुमरी पाइनि था, साईं पोइ बसि टोपी अजरक पाइण सां। मूं चयो बाबा छा फ़र्क़ु पवंदो? हा, छा फ़र्क़ु पवंदो, कुझु कोन थियो। हा। दरवेश आहे जेके इहे माण्हू सम्झनि था। माण्हुनि जी हिकिड़ी जॾहिं तव्हांखे अहसासु थिए थो त तव्हां पंहिंजे पाण सां मिली रहिया आहियो, पंहिंजी सिंध सां, हिकिड़ी पाण जेको चऊं था सिंध जी सिंध सां मुलाक़ात, त बेसिकली ही हिकिड़ी सेल्फ डायलॉग जी बि त ॻाल्हि थिए थी। माण्हू ॻाल्हाइण महिल कॉन्शियसली सबकॉन्शियसली शौरी ऐं लाशौरी तौर ते हू ओॾी महिल इहो सोची रहियो हुजे थो त यार ॿियो छा छा थी सघे थो ऐं छा छा असां सां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। लेकिन सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त असां हिन ॾींहं खे स्पेसिफिकली सिर्फ़ु रखूं था त माण्हू हिन ॾींहं ते पंहिंजे पाण सां मुलाक़ात कनि ऐं पंहिंजे मसइलनि खे बि ज़रूरु सोचीनि था। इहो मुमकिन न आहे। ऑब्वियसली भई जॾहिं सिंध जी ॻाल्हि ईंदी त सिर्फ़ु मुंहिंजे दड़ो जो ज़िक्र त न ईंदो न, सिर्फ़ु टोपी अजरक जो ज़िक्र त न ईंदो, सिर्फ़ु भलियुनि ॻाल्हियुनि जी बि ज़िक्र न ईंदो। सिर्फ़ु भली ॻाल्हियुनि जो, सिर्फ़ु पास्ट टेंस में त न रहिबो न, प्रेज़ेंट टेंस में बि रहिबो न, त यार ही मसइलो आहे, ही मसइलो आहे, ही मसइलो आहे। त इहे माण्हुनि जी हिकिड़ी अवेयरनेस त वधे थी न। कॉलर साईं कुर्बान अली चाचा वोट की बात जी। चाचा साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम साईं। साईं एक त जॾहिं ॾाढो मुबारक तव्हांखे अली काजी साहब खे। तव्हांखे मुबारक साईं। ख़ैर मुबारक, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे साईं, सिंध सलामत। जी साईं। हा सलामत साईं। अर्ज़ु इहो अली काजी साहब खे जेको आहे पंहिंजो सुवालु इहो आहे जेको आहे त इहो भला जेको पंहिंजो सिंध कल्चर डे ते छोकिरियूं जेको आहे टोपियूं पाइनि थियूं ऐं जेको पटको ॿधनि थियूं, जेको आहे इहो ॿधणु खपे या इहो कीअं अली काजी साहब खे लॻे थो पियो जेको आहे? ठीकु साईं। चाचड़ साहब तव्हां खे मुबारक हुजे। फर्स्ट ऑफ ऑल ॾिसो, आऊं हिन ॻाल्हि में को ॿ आया को घणी मतिलबु को लफ़्ज़नि जी आऊं हेर फेर नथो कयां, आऊं सिधी ॻाल्हि सम्झां थो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झां थो त कल्चर को स्टैगनेंट शइ न आहे, ही को जामिद शइ न आहे। मुंहिंजे दड़ो जे ज़माने में छा ईअं सुथड़ कमीज़ माण्हू पाईंदा हुआ या न पाईंदा? छा सुथड़ कमीज़ असांजी जेका अॼोकी सूरत हाल में आहे इहो हुन महिल जो कल्चर हो? छा ॿोली जेका हींअर ॻाल्हायूं था इहो हुन ज़माने में हुई? अगरि आऊं हिते पैंट शर्ट पाए वेही रहां या को न्याणी जेका आहे उहो सूट पाए वेही रहे, किथे कोर्ट में वकील थिए, कोट पाए थी, ही करे थी, डॉक्टर थिए थी, त हाणे इहे तव्हां कल्चर हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त हीअ स्टैगनेंट शइ न आहे, हिकु जामिद शइ आहे ई कोन। थी सघे थो 50-100 सालनि खां पोइ असां वटि को डिफरेंट कल्चरल वैल्यूज़ हुजनि, ऐं सभु शयूं हुजनि। थी सघे थो लैंग्वेज बि थोरी लैंग्वेज बि चई थिए पई न बि थिए छा? आहे न, फ़र्क़ु आहे, काफ़ी फ़र्क़ु आहे। साॻी रीति अगरि को न्याणी हाणे चयो सही असांजी रिवायत न आहे त माना तव्हां इहो चवणु चाहियो था त हीउ जेको अॼु आहे इहो छा हज़ारे सालनि खां इहा ई हुई? अगरि मूंसां इतफ़ाक़ कयो था त हज़ारे सालनि खां असांजो इहो कल्चर या असांजी जेके ही आउटफिट आहे ईअं न हुई, त तव्हां इहो कीअं तवका कयो था त 100 सालनि खां पोइ इहा साॻी रहंदी? न्याणी अॼु छा थी पाए, ख़वातीन अॼु छा थियूं पाइनि, सुभाणे छा पाईंदियूं, इहो कीअं तव्हां तय करे वठंदो, हिन खे रोकींदो कीअं कल्चर खे? सो आउं चवां थो हिन जी स्पिरिट खे ॾिसो। हू को 24 कलाक जेका ख़ातून अगरि तव्हां ॾिठी आहिनि जेके टोपियूं पाइनि थियूं या पटका पाइनि थियूं, त को 24 कलाक कोन पाए पियो, हू हिकिड़े ॾींहं जे हवाले सां हिकिड़ो अलामती तरह हू पंहिंजो आउटफिट ॾियनि थियूं। हिन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मतिलबु इन बुरो मल्हाइण जी बि कहिड़ी ॻाल्हि आहे? माना छो न पटको माना सिर्फ़ु मर्द जे मथे ते बुर्श माण्हू आहे पटको पाए वेठो आहे? न शायदि साईं चवनि था पटको शायदि हिन जे करे था चवनि त सिंध जी में पटको न न्याणियुनि जी ॻाल्हि थिए पई या जनरल? दोनों साईं न्याणियुनि जी ॻाल्हि कंदा न आउं चाहियां थो ठीकु आहे, हिते बहस आहे, असां पटको पाईंदा आहियूं, असीं टोपी पाईंदा आहियूं। आउं चाहियां थो ॾिसो ख़ुशी जी ॻाल्हि आहे, तंहिंजे करे आउं बार बार चाहियां थो ही आउं एकता जो आउं हिन खे सिर्फ़ु सकाफ़त जो ॾियारो नथो मञा, आउं हिन खे एकता जो ॾियारो चवंदो आहे। सकाफ़त हुनजो हिकिड़ो हिसो आहे, सकाफ़त हुन एकता खे ज़ाहिर करण जी हिकिड़ो तरीक़ो आहे। कॉलर असांजा मौसम बेलार राणीपुर मां। जी बेलार साहब छा चवणु चाहींदा?
यासुर साईं तव्हांखे बि वाधायूं हुजनि, अली काज़ी साहिब खे वाधायूं हुजनि। काज़ी साहिब अॼु त सुहिणा लॻो, ईअं तूं सदाईं प्रोग्राम में टोपी अजरक पाए वियो त सुहिणा लॻो था। ऐं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। ॿियो साईं एकता जे हिसाब जे करे क़ौमी शहीद आहिनि तुमरो दौलत खान हिते शहीद बशीर खान ताईं, उन्हनि खे बि हिननि ॾींहंनि में यादि करणु खपे त सुठो थींदो। ऐं इहो कराची पुलिस खे इहो सुठो सवलो न आहे साईं, पीपीए जी हुकूमत हूंदी माना इहो पीपी थी अणसिधी कराए नी, माना सिंधी कराची में रस्ता रोको थी कराए, इन ते थोरो ॻाल्हाइजो महिरबानी। जी साईं महिरबानी तव्हांखे रोज़ हिकिड़ी शइ पाईंदे पर शायदि न बि वणा बेलार सां तव्हांखे कॾहिं कॾहिं का शइ रोज़ थी वेंदो, रूटीन थी वेंदो शायदि। न न, वॾी महिरबानी तव्हांजी। बिल्कुलु सही। असांजे जेके बि शहीद थिया आहिनि असांजा हीरोज़ आहिनि, सोसाइटी खे हमेशह पंहिंजे हीरोज़ खे यादि रखणु खपे। इहा ॻाल्हि बि ठीकु तव्हांजी। हीउ जेको हिकिड़ो 16 सालनि में पहिरियों दफ़ो मूं इहो ॿुधो त शारा फैसल तां मलीर मां ईंदड़नि या हुतां ईंदड़नि खे रोकियो वियो ऐं पोइ हिकिड़ी बदमज़गी थी ऐं नुक़सानु थियो। 40-45 नौजवाननि खे शायदि गिरफ़्तार कयो आहे पुलिस। ऐं सम्झा त उन्हनि खे रिलीज़ करणु खपे। ऐं ज़ाती आहे मतिलबु हिकिड़ो ॾींहुं त माण्हुनि खे पंहिंजी उॿार कढणु ॾियो। ठीकु आहे, हू माण्हू बि ग़लति आहिनि जेको हिन मतिलबु एक्टिविटी जे नाले ते जेको आहे कंहिंखे तंग कनि या कंहिंखे बेज़ार कनि। थोरो कुझु नौजवान वरी हथनि मां निकिरी वञनि था, उहो वरी उहो परेशान कनि था, उहो बि ग़लति आहे। लेकिन हाणे शारा फैसल ते अचनि पिया जो शारा फैसल में ॿियो रूट वठी अचो। हाणे सॼी तव्हांखे जेको डिसिप्लिन आहे हिन शहर में, बाक़ी सभु कमु डिसिप्लिन सां थींदो आहे। जो हिकिड़ो ॾींहुं तव्हां जेको आहे आचर वारे ॾींहुं उहो बि को ऑफिसूं माण्हुनि खे न वञिणो आहे, उन्हनि खे लंघी वञणु ॾियो आहे त हेॾो सारो तमाशो न थिए आहे। सो हीअ मूंखे सिंध गामण जी ॻाल्हि सम्झ में न आई। कॉलर सां सरफराज़ हुसैन लगाई हैदराबाद मां। जी लगाई साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं साहब तव्हांखे सलाम ऐं साईं काज़ी साहब सलाम। सभ खां वधीक मुबारकूं साईं मोहम्मद काज़ी साहब खे जेके पायनियर आहिनि हिन सॼे जेका बि असांजो इवेंट आहे जेको हाणे थ्रू आउट वर्ल्ड आहे। सिंध ही ख़ाली सिंध जो न आहे पर हाणे सॼी दुनिया जो इवेंट आहे, जंहिंमें सॼी दुनिया सॼो पाकिस्तान ऐं काज़ी साहब ईअं ॻाल्हाए पियो त एकता वारो ई जेको आहे सो एकता जो ॾींहुं आहे। सो सकाफ़त जो त आहे पर एकता जो आहे। त मां वरी हिन में फोर्स वेरिएशन कंदुसि त हीअ एकता जेका आहे सॼे पाकिस्तान जी एकता आहे, असांजी सिंध जी त आहे। पर काज़ी साहब जो मैसेज इहो बि आहे, साईं काज़ी साहब वधीक उनखे बहितर डिफाइन कंदा त हीअ सॼे मुल्क सां एकता आहे असांजी। असांजी चारो सूबा ऐं गिलगित बल्तिस्तान बल्कि सॼी दुनिया लाइ। त इनखे न ॾिसणु खपे त इहो को असां जेको ख़ाली सिंधियुनि जो या बलोचनि जो या छा, इहो सभु गॾु आहियूं हुन में। तंहिंमें सभु मैसेज आहिनि, हारमोनी जो आहे, अमन जो आहे ऐं पीसफुल ऐं जेको प्रॉपर सिंध ऐं हिकिड़ो सही मुल्क जे लाइ आहे बल्कि दुनिया जे लाइ ऐं जेको सॼी दुनिया ते आहे। ऐं मनशियात जे ख़िलाफ़ु जेको साईं हींअर स्लोगन ॾिनो आहे, इहो सभु शयुनि में अची थी वञे, हिकु हिकु शइ थी अचे। इहो तमामु वॾी डाइवर्सिटी आहे, हिन घणियूं शयूं आहिनि। हिकिड़ो त मुंहिंजो इहो आहे। ऐं ॿियो मां काज़ी साहब मूंखे यादि आहे साईं जॾहिं जर्नी शुरू कई पुराणे चैनल ते, इहो साईं खे क्रेडिट वञे थो जेको साईं साउथ ईस्ट एशिया में जेको पहिरियों सिंधी चैनल प्राइवेट जेको साईं शुरू कयो, इहो साईं हिमत कई ऐं असां पाण ख़ुशि थियासीं। हिमत ॾिनी अलाह साईं खे ॾिनी जो शुरू थियो ऐं साईं बूटो ॿारियो ऐं अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंखे यादि आहे साईं खे केॾियूं केॾियूं डिफिकल्टीज़ थी हुयूं, जंहिंमें ख़ासि करे हिकिड़ो उर्दू मीडिया जे तरफ़ां ऐं उहे कई की ॾाढो मुआशी हर क़िस्म जी इकनॉमिक, पर अल्हम्दुलिल्लाह इहो कामयाबु थियो। ऐं साईं खे बि लख लख मुबारक हुजे, अलाह करे ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं साईं जेको मां चयो मैसेज आहे साईं इहो ॾियनि त जेके फायरिंग वग़ैरह या अहिड़े क़िस्म जी शयूं आहिनि इहे न हुजणु खपनि। हवाई फायरिंग जेका आहे इहे न थियणु खपे। असां पीसफुल माण्हू आहियूं, साईं का सभु पीसफुल माण्हू आहे। असांजो पीस जो मैसेज आहे, अमन जो मैसेज आहे। महिरबानी सर, थैंक यू सर। ठीकु आहे। ॿियो बि कॉलर नजीबुल्ला जमाली ओसामा मोहम्मद। जी जमाली साहब छा चवणु चाहींदा? सर मुंहिंजो पहिरों सॼे सिंध खे तव्हांखे अदे खे रॉली काज़ी वारनि खे सॼनि खे सर एकता मुबारक। और ॿियो सवाल इहो मुंहिंजो करणु थो चाहियां सर, एकता जो ॾींहुं असां बलूचिस्तान में बि मल्हाईंदा आहियूं, अलाए की बलोच आहियूं या जेका बेल्ट आहियूं सिंधी आहियूं मल्हाईंदा आहियूं। उहो बलोची जो ॾींहुं सिंध में इंतिहाई कमु मल्हायो वेंदो आहे, उहो छो वरी सर? ठीकु साईं लगाई साहब बिल्कुलु तव्हांखे मुबारक हुजे। ऐं मुंहिंजो क्रेडिट तव्हां चओ था नंबर मूंखे मिलणु, नंबर सिंध जे करोड़े माण्हुनि खे मिलणु खपनि जेके हिन खे हिन जा धणी आहिनि, हिन जी मालिकी कनि था। शुरू मूं बराबरि ऐलान मूं कयो, पर ही माण्हुनि जी काज आहे। हमेशह चवां थो तव्हां
हीअ ॻाल्हि कहिड़ी कई सही ऑफकोर्स हा। अमन जो मोहब्बत जो ॾींहुं आहे हिन में त हिन में को एहतिजाज जो एलिमेंट न आहे हिन में असीं चऊं था त असीं पंहिंजी एतिरी निड़वत सां मोहब्बत सां प्यार सां पंहिंजी यूनिटी ॾेखारियूं था त जीअं मतिलबु ॿियनि माण्हुनि जेके क्रोधी असांजे लाइ ज़हनियत रखनि था उहो बि ॾिसनि त असीं त क्रोध नथा कयूं असीं हुननि जे क्रोध जे जवाब में बि मोहब्बत जी ॻाल्हि कयूं था ऐं बिल्कुलु ई सॼो आलम आबाद रहे असीं त हुन सोच जा पोइ लॻायूं त सिंध बि आबाद रहे सॼो आलम बि आबाद रहे बाक़ी ही फायरिंगूं ऐं ही शयूं बिल्कुलु ग़लति आहे मतिलबु इहो ॾिसणु खपे त हिन सां तव्हां हिकिड़ी 4 नौजवाननि जी की अहिड़ी ॿाराणी हरकत सां सॼी हुन शइ जो थोरो इमेज ख़राबु थिए थो त उहो न कजे त बहितर आहे एक्साइटमेंट आहे ठीकु आहे ऐं तव्हांजे जज़्बे खे ऐं सभिनी शयुनि खे ज़बरदस्त माण्हू एक्साइटेड थी वञे थो थोरो वधीक जज़्बाती थिए थो पर इहे कमु न थियणु खपनि आई एग्री विथ यू सही एकता जो ॾियारो तव्हां बलुस्तान में मल्हायो था सुठी ॻाल्हि आहे छाकाणि एकता त आलम इंसानियत लाइ हुजे थी सभिनी मोहब्बत हुजणु खपे ऐं बलुस्तान में बलूची ॾींहुं मल्हाइणु खपे मूंखे चवंदो त आउं बि अची तव्हां मल्हाए वठंदुसि आउं त चाहियां थो पंजाब में बि मल्हाइणु खपे पंजाबी कल्चर जो ऐं हुनजो ऐं केपी में बि थियणु खपे साईं बि चई बेसिकली थोरी शिकायत कनि था त न असां मल्हायूं था तव्हांजो न हाणे कीअं तव्हां सिंध जो कल्चर बलुस्तान में त ईअं तव्हां मल्हाईंदा हिकु टोकन पार्टिसिपेशन कंदा हूंदो न सही पर मिसाल हाणे जेल में माण्हू सिंध जे हिन ॾियारे खे एप्रिशिएट ऐं वेलकम त करे सघे थो पर हू हुते कीअं मल्हाईंदा ईअं अगरि पंजाबी जो हूंदो ॾींहुं त हू सिंध में कीअं मल्हाइबो त असां तव्हां सां उहे मतिलबु दुआगू आहियूं ऐं तव्हांखे बिल्कुलु मोहब्बत सां हिन खे भलीकार चऊं था ऐं चवंदो त आउं पाण बि जेको तव्हां मूंखे चवंदो जेको ड्रेस आहे नेक्स्ट टाइम तव्हांजो बलूची डे हुजे मूंखे ॿुधाइजो ऐं पाए वेहंदुसि एकता जे तौर ते ज़रा करणु त खपे अच्छा सर हिन ॾींहं ते जीअं सही ॻाल्हि कई त अंडर डिस्कशन अचणु खपनि अंडर डिस्कशन घणी शयूं थियणु खपनि सिंध जा मसाइल बि अंडर डिस्कशन अचनि था पिया हाणे छा चइजे मतिलबु सरकार जेको हीउ शरफ़ फैसल ते कयो या जेको बि आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त छा हर शइ जेका आहे उहा हिकिड़ी हुन सां हले थी त कुझु माण्हू जीअं त हर ॻाल्हि थींदी आहे त भई सेलिब्रेट या इवन पॉइंट आउट त हर शइ थी सघे थी त पोइ ज़ाहिर सिंध जे ॾींहुं इन ई ॾींहं ते कुझु अहिड़ा किसा जीअं प्रिया कुमारी आहे जीअं असां वटि कुझु अनसॉल्वड मर्डर्स आहिनि मूं शुरू खां ॻाल्हि कई हिकिड़ी यासि पर पोइ हुन मां उनखे मुख़्तसर करे वियुसि अगरि जेको तव्हां चवणु चाहियो पिया इहो ई मूं बि चवणु चाहियो पिए त मूंखे फ़ख़्रु आहे पंहिंजे कल्चर ॾे पर मूंखे केतिरो न वधीक फ़ख़्रु थिए जो सिंध जी तालीम जेका आहे उहा फिनलैंड वांगुरु थी वञे मिसाल ठीकु आहे फिनलैंड जी बि को कल्चर हूंदो फिनलैंड जी बि का तारीख़ हूंदी पर फिनलैंड दुनिया में मञियो वञे थो त हुनजो जेका एजुकेशन स्टैंडर्ड आहे उहो तमामु मथे आहे मिसाल जीअं मूं तव्हांखे थोरी देरि पहिरीं ॻाल्हि पई कई त हॉलैंड या नीदरलैंड जी त हुननि जो एग्रीकल्चर एक्सपोर्ट एतिरो वधीक आहे त ठीकु आहे हॉलैंड या नीदरलैंड जा ॿिया बि हवाला आहिनि ऐं तारुफ़ आहिनि पर हुननि जी एतिरी शानदार ज़रात जो मामलात आहिनि जो हुननि खे त मूंखे बि केॾी ख़ुशी थिए या पाण खे बि पाण त आउं ज़मींदार न आहियां तव्हांजी ज़मीनदारी न आहे अच्छा पाण ॿिन्ही जी न आहे पर केॾो न फ़ख़्र जी ॻाल्हि थिए त सही सिंध में सही फलाणो जो कोई शइ असांजी एक्सपोर्ट्स वधी वई ज़ाहिर सिंध सां एक्सपोर्ट त कोन थींदी पाकिस्तान जी एक्सपोर्ट्स वधंदियूं पर सिंध में अगरि एग्रीकल्चर डेवलप करे वञे तुंहिंजी एजुकेशन ठीकु थी वञे असांजी जेके हेल्थ सिस्टम ते दुनिया ॻाल्हाइणु शुरू करे छॾे असांजी इंफ्रास्ट्रक्चर ते ॻाल्हाइणु शुरू करे असांजी जेका पुलिसिंग कराची में आहे त ख़ुशी त थींदी त हीअ जेको मतिलबु ही प्रिया कुमारी या ही सभु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन में अची वञे थो न दायरे में अची वञे थो त असां वटि तारुफ़ हिन खां सवाइ बदकिस्मती सां असां वटि छा पियो थिए यस एग्ज़ैक्टली असां वटि हाणे हीअ जेको बिरादरी या जेको बि हुनखे नालो ॾियो ते जेको क़त्लेआम थिए पियो हीअ जेको कुंदर कुसजनि पिया माइरूं जेके आहिनि उन्हनि जी झोलियूं ख़ाली थियनि पियूं औरतूं बेवा थियनि पियूं ॿार यतीम थियनि पिया छा इहे ॾियारा मल्हाइण सां ख़तमु थींदो ॾियारा मल्हाइण सां सिर्फ़ु सोच वधंदी त हीअ सभु बिदतूं ऐं हीअ ख़राबियूं ख़तमु थिया ॾियारो ख़ुदि हिन खे ख़तमु नथो कराए सघे लेकिन ॾियारो हुन लाइ हिकु सोच पैदा करे सघे जीअं मंशियात लाइ जीअं मंशियात
त मंशियात को हिन ॾियारे खां पोइ सुबुह जो उथंदासीं त सिंध मां मंशियात ग़ाइबु कोन थी वेंदी, लेकिन सिंध जे करोड़े माण्हुनि इहो जे ज़हननि में बार बार इहो हैमर कयो वियो आहे हिन ॾींहंनि में, गुज़िरियल 15-20 ॾींहंनि में, महीने में, त ही मंशियात खां त हिकिड़ो ख़्वाब त आयो न, हिकिड़ी ख़्वाहिश त पैदा थी न त यार वाकई में केॾो न सुठो थी वञे त अगरि असां वटि मंशियात न हुजे, ख़तमु न थी वेंदी। अहिड़ी ग़लतफ़हमी मूंखे कोन्हे। हीउ जेको उनवान या सिरा ॾियूं था इन में मूंखे ग़लतफ़हमी न थी हुजे त हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे त असां हिन बिरादरी तकरारनि जे ख़िलाफ़ बि ॾियारो मल्हायोसीं, लेकिन हुन सां को ख़तमु त कोन थी आहे, लेकिन सोच त वधे थी न। ही छा आहे त ग़ैरत जे नाले ते जेके आहिनि असांजी औरतुनि खे मर्दनि खे मारे छॾिजे, ही छा आहे त जेको आहे हू मतिलबु अगवा थियनि ऐं प्रिया कुमारी जो 3-4 साल असांजी नियाणियुनि जी ख़बर न पए, ही सभु शयूं आहिनि। गटर खुलियल आहिनि, उनमें ॿार किरी मरी वञनि, सभु शयूं आहिनि। नाज़िम जोखिया वारा केस, नाज़िम जोखिया जहिड़ा केस थियनि, ॿिया थियनि, त ख़तमु त थियणु खपनि न इहे शयूं, हिन सां ख़तमु थींदियूं कोन, लेकिन सोच ऐं ख़्वाहिश वधंदी। माण्हू खे ख़्वाब ॾिसण त खपे न। इट्स अगेन हिन ॾींहं मां हिकिड़ी जेका सिंध में हिकिड़ी हर तरफ़ नारासाई ऐं मायूसी ऐं हिकिड़ी कुझु न थींदो जो जेको प्रचार आहे, उन में हीउ ॾींहुं हिकिड़ो दफ़ो अची वरी हिकिड़ी उमेद पैदा करे थो त सिंध जा माण्हू कुझु सुठो ॾिसणु चाहिनि था, हू डिज़र्व कनि था त हू ख़ुशि थियनि, हू ख़ुशि थियणु चाहिनि था। हाणे फ़िलहाल हुन वटि ख़ुशि थियण लाइ को ॿिया वॾा सबब मौजूदु कोन्हनि, त हू हिन खे हिकिड़ो सबब बणाइनि था त हू ख़ुशि बि थियणु चाहिनि था, हिकिड़ी ख़ुशहाल सिंध में रहणु चाहिनि था। सो हिन में को ही ॾींहुं वरी माण्हुनि जी अखियुनि में हिकिड़ो ख़्वाब, खुलियल अखियुनि में हिकिड़ो ख़्वाब छॾे वञे थो त छा छा शयूं बहितर थियनि, मंशियात का बहितर थिए, सभु शयूं बहितर थिए। यस कॉलर संग अब्दुल गफूर काके पुटु न अथव ये काके पुटु साहब अचणु चाहींदा। साईं काज़ी साहब, यातर साहब ऐं पूरी सिंध जे जेको आहे सो पंहिंजे साथियुनि खे एकता ॾींहुं मुबारक हुजे। ऐं काज़ी साहब जेको आहे सो जेको जॾहिं फ़ैसिलो अनाउंस कयो हो त वाकई तॾहिं बि जेको आहे सो हिकिड़ो ई ॾींहुं असांखे तमामु बहितरीनु नमूने मां हिकिड़ो सबक़ आमूज़ मिले थो त बिरादरी उदास जो हिकिड़ो अलॻि अलॻि हिकिड़ो गुलदस्तो बणिजी वञे थो। ऐं वॾी ॻाल्हि त सॼी दुनिया में हिकिड़ो इम्प्रेशन वञे थो सिंध हिकिड़ी अमन पसंदि मोहबत ऐं प्यार वारी धरती आहे। हिन ॾींहं सां हिकिड़ो प्यार ऐं मोहबत जो पैगाम वञे थो। महिरबानी साईं। ठीकु साईं, बिल्कुलु सही, सॼी दुनिया में मञे थो, असांखे पाण खे बि इहो पैगाम मिले थो। हा सभिनि खे मिले थो। ऐं सभु ज़रा हिन शइ मां जीअं तव्हां ॻाल्हि कई त ऑब्वियसली हर शइ जेका आहे उहा हिकिड़ो थॉट त मिले थो, हिकिड़ो सोच करण लाइ हिकिड़ो चइजे त माना इंसानु उमेद त लॻाए सघे थो न फॉर द बेटरमेंट हिन ॾींहं मां। त हाणे ऑब्वियसली माण्हू इहे त चए त ही गैर सियासी ॾींहुं आहे या जेको बि आहे, बट when it's connected to people and when it connects to people's wishes, administration, हे हो हर शइ हिकिड़ो सिंध जी एकता जी अगरि ॻाल्हि आहे त सिंध जी एकता या सिंध जी वहदत इहा मेंटेन रहण जी अगरि ॻाल्हि आहे त पोइ ऑब्वियसली पॉलिटिक्स ऐं इहो सभु कुझु त हिन में इन्वॉल्व थी थो वञे न। आउं त न पॉलिटिक्स का बुरी शइ सम्झां थो ऐं न ई चाहियां थो त हिन मां जेका सोचूं माण्हुनि में जनम थियनि थियूं सभु जूं सभु ख़ैर सियासी हुजनि थियूं। हिन मां रुगो ॾोर बैत नथा निकिरनि, हिन में सियासी विजन वधे थो माण्हू जो। लेकिन आउं सिर्फ़ु इहो चाहियां थो त हिन ॾींहं खे ख़ुदि के सियासी मक़सद लाइ इस्तेमालु न कयो वञे। बाक़ी हिन ॾींहं मां जेके सियासी सोचूं जनम थियनि थियूं उनखे तव्हां या बहितर करे सघंदा ऐं वेलकम करणु खपे। यस वेलकम करणु सिर्फ़ु एनीथिंग विच इज़ बेटरमेंट ऐं जेका रिएक्शनरी या को मनफ़ी शइ न आहे ऐं प्यार मोहबत ऐं अमन जो रस्ते सां हू को सोच अचे थी त हीअं करे माण्हू जेके आहिनि हिन पंहिंजे पाड़े खे, पंहिंजे शहर खे, पंहिंजे ज़िले खे, पंहिंजे सूबे खे, ऐं ज़ाहिर सूबो तरक़ी करे थो त सॼो मुल्क तरक़ी करे थो, त अगरि इन जी तरक़ी बहितरी लाइ ॻाल्हियूं अचनि थियूं त हिन में छा बुराई आहे। पर अनफॉर्चुनेटली हिन खे जेके धुरियूं कुझु करण जी पोज़ीशन में आहिनि उहो हिन खे सिर्फ़ु हिकिड़ो बयाननि जे हद ताईं रखनि थियूं। हिन सां हिन खे जेको आहे हिन मां, पर हू चाहिनि न चाहिनि, हिन मां जेके सोचूं पैदा थियनि पियूं, जीअं मूं चयो त जेके माण्हुनि जी ख़्वाहिशूं पैदा थियनि पियूं, तव्हां हुननि खे कुझु बि करे वठो, तव्हां ख़तमु नथा करे सघो।
इंट्रस्टिंग ॻाल्हि हिन खे माण्हू कल्चर डे चवनि था, भले माण्हुनि जी मर्ज़ी आहे, मां त हिन में को इहो बि पाबंदी न, माण्हुनि जी मर्ज़ी आहे, टोपी जो ॾींहुं चवनि था, छा But this is undermining ख़ैर the thought. मां त इन ॻाल्हि में कोन थो अरहा थियां, चवां थो माण्हुनि जी ख़ुशी आहे, जेको जीअं वणे ख़ुशि थिए ऐं इन ॻाल्हि में जुड़ियल रहे। Yes, yes. लेकिन अगरि कल्चर डे तव्हांखे 16 सालनि में ऐं अॼु ताईं तव्हांखे कल्चर डिपार्टमेंट हिन ॾींहं में किथे नज़र अचे थो? करोड़ों रुपया ख़र्च कनि था, अलाए कहिड़ा 5 स्टार होटल में या हिते हुते कुझु फंक्शन्स कनि था, तव्हांखे असांजो सकाफ़त खातो करे नज़र अचे थो? हेंस प्रूव्ड कि असांजी जेका ही सिर्फ़ु कल्चर आहे कोन, सकावत सां तालुक़ न आहे। सिर्फ़ु सकाफ़त न आहे इहो। Yeah. ऐं घबराहट बि किथे हुजे थी त बसि इहो कंहिं सूरत माण्हुनि खे विसरी वञे, पर माण्हुनि करोड़े माण्हुनि खे कीअं सी विसरंदी? अगरि टॉप सोच बि त हिन वक़्तु मुल्क में अहिड़ी थी हले न जेका पसंदि नथी कई वञे गवर्नमेंट। इहो त पाण त अॼोके ॾींहं ते हुन ॻाल्हियुनि ते नथा ॻाल्हायूं त कंहिंजी सोच छा बि हुजे, असां त ही ॾियारो हिन सोच सां मल्हायूं था त न असां कंहिं सां नफ़रत कयूं था ऐं उमीद कयूं था त को ॿियो बि असां सां नफ़रत न करे। असां जीअं आहियूं, असां हिकिड़ी रियालिटी आहियूं, अॼु खां न आहियूं, हज़ारे सालनि खां आहियूं न। ऐं हिन में मुख़्तलिफ़ माण्हू हिते ईंदा रहिया, हिते ज़म थींदा विया आहिनि। इहो सिर्फ़ु निज सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो ॾींहुं न आहे, इहो सिंध यूनिटी डे आहे। त सिंध रहंदड़ समूरा माण्हू इन ॾींहं जा जेके आहिनि उहे ओनर्स आहिनि ऐं हुननि खे हिन जी मालिकी करणु खपे। ठीकु आहे, सभु साहब नाज़रीन, अॼु प्रोग्राम पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में